हेलो अस्सलाम वालेकुम अब्बा, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? सफ़ाई टेटो लॻा पिया हो नी। हे मां कराची जॾहिं खां आई आहियां त मुंहिंजी सरे ई नथी सकी खां सिवा। हूअं खणी मां सां झेड़ा कंदी, विढ़ंदी, गारियूं ॾींदी, बुजा ॾींदी, वॾी कुती रने। पर हाणे हिते जॾहिं खां आई आहियां नी, कुस्तेज़नि जी मूंखे यादि थी अचे पई। त हाणे हिनखे कॉल करे ॾिसां त छोरी जो छा हाल आहे। मूंखे यादि करे बि अथी नथी करे। हे वन साइडेड त मोहबत कोन्हे का, जो मां जेको आहे सो हिनखे छोरी खे यादि थी कंदी हुई। त अधे जे दिलि में अधो, अधे जी अखियुनि में अंधो, अलाए छा जेको इहो चवंदा आहिनि, मूंखे त ख़बर बि कोन थी पए पई। हिनखे कॉल त करे ॾिसां। हा खईं खईं। हा हलो शोधी शिशोरी, कहिड़ा हाल अथई? टेटो लॻी पई आहे? हा ॿियो ॿुधाए, का नई का ताज़ी? मां वई आहियां, तव्हां त वॾा मज़ा कया हूंदा, तव्हां त वॾियूं मिठाइयूं विरायूं हूंदियूं। रेवड़ियूं न कुल विराया थी? ए लखो लानत न हुजई, हे रॼाई राति में थी, हे वल में थी, हे जंहिं ॾींहुं तूं ॼाई आहे, जंहिं ॾींहुं तोखे सॻड़ा ॿधा अथऊं, हे जंहिं ॾींहुं तोखे जेको आहे सो इहो छठी कई अथऊं, हर शइ में हुजे तोखे। हाणे मूंखे इहो ॿुधाए, छा नई ताज़ी आहे? मां त तव्हां खां बिना हिते अकेली मुंझी थी छा पई। नई ताज़ी चिंटूअ खे जेको आहे सो मदरसे थी मोकिले पई। हा सुठी ॻाल्हि आहे। हा पढ़नि नी, आई दीन पढ़ंदा, ईमान ताज़ो कंदा, कुझु सिखंदा विखंदा। हा हाणे ॿुधो, मदरसे त मुंझेसि थी, पर हिकिड़ो कमु कजांइ। हा हिकिड़ो कमु इहो कजांइ जो इनखे पताए छॾिजांइ त मदरसे में जेको आहे सो मिसाल तोखे को पासो ॾे, को छा, त उते कीअं तोखे जेको आहे सो हलणो चलणो आहे। अधी मां ईअं कोन थी चवां त हर मदरसे में ईअं थींदो आहे, पर अधी ॾिसे थी पई मुल्क जा हालात कहिड़ा लॻा पिया आहिनि। ॿारनि सां जेको आहे सो वीचारनि सां ज़्यादतियूं थियूं थियनि पियूं, त ॿुधाईंदसि त छोरी छा थींदो। तूं शकी थी शइ पई, केच मकरान जी कूंज, तूं जो शकी शइ थी पई ॿुधाईंदे, पर उते त जेके माण्हू आहिनि वेठा, उहे त शकी कोन थींदा न इहो कमु कंदे। बाहि ॾेई बाहि ॾियाए। हाणे हिकिड़ो ॿियो कमु बि कजांइ, छड़ो इहो न। हा मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध, वात न हणो घणो, ॻियाड़ी छड़ी थी चलके पई। हा इहो कमु इहो कर जो जेके ॿार वेंदा आहिनि न मदरसे में, इहे वीचारा मानी जे लाइ पिनंदा वतंदा आहिनि। त तूं जेको आहे सो मौलवी साहिब सां इहा पंहिंजी हक़ीक़त कजांइ, चओ मुंहिंजे ॿारनि खे पिनाइजांइ न। इहो छा आहे न, ॿारनि में इहो जेको छा थींदो आहे, मूंखे त अंग्रेज़ी जो लफ़्ज़ बि कोन थो अचे, इहो इन्फीरियरिटी कम्प्लेक्स, इहो जेको आहे, जेको कॉन्फिडेंस चवंदा आहिनि, अलाए छा। असांखे त अंग्रेज़ी बि कोन थी अचे, पढ़ूं आहे अॼु त तोसां अंग्रेज़ी में दूबदू हुजां हा न। हा पोइ हाणे इहो कर कमु, उन खे चओ या त पैसा ॾेसि, चओ भाउ पाण उते वञी करे खाओ पीओ, या ॿियो हिकिड़ो कमु, या चएसि जीअं मिसाल माण्हू ॾियनि त हूअं ई अथा न मानी टुकरी वग़ैरह, त उहे ई माण्हुनि खे चओ भाउ तव्हां मानी न ॾियो असांखे, तव्हां छो त ॿार वञनि था पिनण वीचारा। शागिर्द माण्हू स्कूल जे ॿार खे त पिनायो, इते तव्हांजी जेको आहे सो नथी थिए, बाक़ी मदरसे जे ॿारनि खे पिनायो था। हा इहो तूं हिननि खे चओ त तव्हां जेके घर जीअं मिसाल पाड़े वारा मानी ॾींदा आहिनि, उहे फोड़ी करे कुझु पैसा ॾियो। हिकिड़ो छोकिरो रखंदा जेको आहे सो हिन ते बोरची करे रखंदा, हिकिड़ो माना इहो बि रोज़गार बि वधंदो, हिकु मदरसे ते हिकिड़ो माण्हू रोज़गार में वधियो, सही आहे। उहो वरी उन्हनि खे मानी टिकी, ओतिरा पैसा माण्हू जमा कंदा आहिनि, अलाह जे नाले ते केरु नथो ॾिए पियो, हर को ॾिए थो, हर भरू ॿारनि वीचारनि मासूमनि खे छो पिनाईंदा वतो। अधी सॼी दुनिया पिने थी त पोइ छा कयूं भला। इन खे भला मटाइणो न आहे छा? भला इहो क़ुर में त कोन्हे लिखियलु त मदरसे जे ॿारनि खे तव्हां पिनाईंदा वतो। हा इहो बि ॿियो माना पहिरीं जेका ॻाल्हि कई मां न, उनजे बारे में सही सही सम्झाइजांइसि। नंढिड़ो आहे त उते वरी वीचारे खे मसइलो थिए त पोइ पंहिंजे ॿारनि जी माण्हू पाण ख़्यालु रखे न। माउ पीउ आहियूं त असां न ॿुधाईंदासीं, शकी था छूं। उते हो त माउ पीउ कोन्हनि न जेके इहे वाछड़ा वेठा आहिनि। टाकी निकिरई ज़ंग लॻई, मुंहिंजी ॻाल्हि तोखे छा का सम्झ में नथी अचे? बेहयाए बुछड़ी, सम्झण जी कोशिशि कर। पुट पंहिंजो थी की न पाड़े तूं वठी आई आहियां उधर ते। हा सम्झो इहा ॿोली करे पोइ मुंझजांइसि। हा सही आहे, रखांइ थी। ॿियो टेटो लॻी पई आहे? दिलबरदाई चकर हणई थी नथी हणई? ट्यूबलाइट वांगुरु झुमका थी हणे? हा ॿियो ॿुधाए, अदो गुलाम बेग कीअं आहे?
टेटो लॻो पियो आहे। हा सही आहे। उहो फिडड़ू तो वारो नंढड़ो उहो बि ख़ुशि आहे। अदी मुंहिंजे तरफ़ो हिकिड़ी चुमी ॾिजांइसि। हा ज़हरीली चुमी। सही आहे अदी। चङो भेण रखांइ थी। ॿ रुपया बैलेंस आहे, इहो बि ॼणंदो ख़तमु कयो त पोइ कंहिंसां ॻाल्हाइण जहिड़ी कोन रहंदसि। तोखे छा आहे, तूं तई चङो चङो हाणे घणी ॻाढ़ी न हण, रखांइ थी। इहो अबा मां जेको आहे सो अर्ज़ड़ो कंदीसां। हे छोकिरी मोकिले थी पई चिंटू खे, रन खे त का ॻाल्हि सम्झ में ईंदी कोन, अलाए अलाह करे इहो बि करे। मां चवां थी ॾिसो स्कूल जे ॿारनि खे नथा पिनायूं न, पोइ मदरसे जे ॿारनि खे छो पिनायूं न। उहो ई जेको तव्हां मानी उन्हनि खे महीने में ॾियो था, उहा ई जेकॾहिं थोरा पैसा करे ॾियो ने त पंहिंजो बोरची रखनि। इन सां हिकिड़ो ॿियो बि थींदो न त माण्हू जेको आहे सो हिकिड़ो बोरची वधंदो, बेरोज़गारी हूअं ई लॻी पई आहे। तव्हांजे पैसनि सां इहो कमु थींदो। ॿियो पंहिंजे ॿारनि खे सम्झाए मोकिलियो। तव्हां खणी शकी त थियो था, हुते त माण्हू शकी कोन था थियनि पिया इहे कंदे कमु। त ज़रूरी आहे, दौर मटिजी वियो आहे, हाणे असांखे थोरो मॉडर्न थियणो पवंदो। सम्झव नी, मां हेॾी ॻोठाणी शोधी न, मां जॾहिं एतिरी मॉडर्न शइ आहियां, तव्हां कहिड़ी भला आहियो। इहो थोरो ख़्यालु कजांव। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, अलाह तव्हांखे हमेशह माना ईअं सम्झो त टेटो रखे। मां सदकू